कोरोना वायरस सबब उमरो करण वेंदड़नि ते सऊदी अरब अंदर दाख़िल थियण ते आरज़ी पाबंदी लागू। कोरोना वायरस जा 2 केस साम्हूं अचण ते परेशानी थी आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदरत में कोरोना वायरस मुतल्लिक़ हंगामी इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कल कोरोना वायरस जा 2 केस साम्हूं अचण ते परेशानी थी आहे, उन जे करे ओचितो इजलास घुराइणो पियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास नवाबशाह जे अस्पतालनि अंदर आइसोलेशन वार्ड्स क़ाइम। कराची में कोरोना वायरस जो केस ज़ाहिर थियण बाद सिंध सरकार कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो ऐं नवाबशाह जे अस्पतालनि अंदर आइसोलेशन वार्ड क़ाइम करे छॾिया। सिहत खाते तरफ़ां एमरजेंसी सेल बि क़ाइम कयो वियो आहे। खेंजियो में बासरनि पारां ज़मीन ऐं घर ते कब्ज़े ऐं ज़ियादतनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो ॿारड़नि समेत एहतजाज। ॻोठ मुरीद शहर जे ॻोठाणनि बशीर शहर, शबीर शहर, मुहिब शहर ऐं ॿारड़नि समेत मीडिया आॾो एहतजाज कंदे ॿुधायो त बासरनि, सोनारो शहर, दादन, सलीम, मक़सूद ऐं ॿियनि असांजी ज़रई ज़मीन ऐं घर ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे। बनियाकिल भरिसां रोड हादसो, नौजवान सखर अस्पताल लेंदे फौत। पुलिस नौजवान खे बनियाकिल जे अस्पताल पहुचायो। अस्पताल इंतजामिया खे सखर रिफर कयो त हू फौत थी वियो। टाल के अस्पताल पनवाकिल जे GMC मौजूद ज़ख़्मी हालत में हथायल हमराह खे फर्स्ट एड ॾियण बाद सखर रिफर कयो वियो, जेको सखर नींदे रस्ते में फौत थी वियो आहे। फौतीअ जो को बि वारिस नाहे पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।